सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी यूनिट 7 सबक 4 सैकड़े सां लिखती हिसाब वर्ड प्रॉब्लम्स विथ परसेंट। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां सैकड़े सां लाॻापियल लिखती हिसाब करण जो तरीक़ो सिखंदासीं। लिखती हिसाब तमामु अहम हूंदा आहिनि रियाज़ी में, छो त उहे असांजी मंतकी सोच खे इर्तिका पहुचाईंदा आहिनि। हिन सबक में असां सभिनी खां पहिरीं यादि कंदासीं त लिखती हिसाब कीअं कबा आहिनि। उन खां पोइ असां क्रॉस मल्टीप्लिकेशन जो इस्तेमालु करे ऐं कुझु सुवाल कंदासीं। उन खां पोइ असां कुझु फार्मूला अख़ज़ कंदासीं ऐं आख़िर में उन फार्मूलनि खे इस्तेमालु करण जा कुझु मिसाल ॾिसंदासीं। वारो लिखती हिसाबनि खे बयानी सवाल या इबारती सवाल बि चइबो आहे, अंग्रेज़ी में उनखे वर्ड प्रॉब्लम चइबो आहे। असां सभिनी खां पहिरीं बयानी सुवाल हल करण जो तरीक़ो चैप्टर 3 जे लेसन 21 में यानी 3 बाब जे यूनिट 3 जे 21 सबक में ॾिठो। असां ॾिठो त बयानी सुवाल हल करण लाइ असांखे पहिरीं ख़बर हुअणु खपे त छा मिलियल आहे। उन खां पोइ इहो फ़ैसिलो करणो हूंदो आहे त छा ॻोल्हणो आहे ऐं उन खां पोइ फ़ैसिलो कंदा आहियूं त कीअं ॻोल्हींदासीं। यानी डेटा, रिक्वायर्ड ऐं प्रोसेस, इहे 3 स्टेप हूंदा आहिनि बयानी सवालनि खे हल करण लाइ। सो जेके सैकड़े सां बयानी सवाल आहिनि उन्हनि में बि असां इहे 3 स्टेप्स या 3 उसूल इस्तेमालु कंदासीं। अचो त असां पहिरीं ॾिसूं त सैकड़े ऐं कुल जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे। असांखे ख़बर आहे त सैकड़ो कुल जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे, यानी कुल 100 हूंदो आहे ऐं सैकड़ो उनजो हिकिड़ो हिसो हूंदो आहे। सो जेकॾहिं असां हिकिड़ी ग्रेड ॾिसूं जंहिंमें 10 खाना हीअं आहिनि, 10 खाना हीअं आहिनि, या कुल 100 खाननि वारा खाना आहिनि, ऐं उन मां जेकॾहिं मां ही खाना शेड करे छॾियां, यानी 1 2 3 4 लीकूं शेड करे छॾियां, त इहे 40 खाना थींदा। इहे 40 खाना थींदा 100 मां, यानी इहो थींदो 40 सैकड़ो। इहे त 40 सैकड़ो थी विया, पर जेके खाना मूं शेड न कया उहे केतिरा आहिनि। उहे मां जेकॾहिं काउंट कयां त 1 2 3 4 5 6 लीकूं आहिनि, कंहिं में 10 आहिनि, त इहे 60 खाना हूंदा आहिनि, यानी उहे 60 सैकड़ो थी विया। इन तरीक़े सां इहे असांजा 60 थी विया। हाणे शेड जेके मूं कया उहे 40 सैकड़ो हुआ, जेके शेड न कयमि उहे 60 सैकड़ो हुआ, ऐं कुल मिलाए असांजा थिया इहे 100 खाना, यानी 100 सैकड़ो। 100 मां 100 खाना। उनजे करे मां चई सघां थो त सैकड़े जा सभु हिसा गॾिजी 100 सैकड़ो थींदा आहिनि। 40 ऐं 60 गॾिजी 100 थी विया। अहिड़ी तरह जेकॾहिं मुल्हनि जा हिक खां वधि हिसा हुजनि, हिते त हिकिड़ो हिसो या चई सघूं त 2 हिसा हुजनि, पर जेकॾहिं वधीक हिसा हुजनि तॾहिं बि कुल 100 ई हूंदो आहे। कीअं? हाणे ॾिसो त हीअ साॻी क़िस्म जी ग्रेड आहे। इन में पहिरीं मूं 3 खाना खयां जेके थिया 30 सैकड़ो, उन खां पोइ ॿ लाइनूं खयमि, उन खां पोइ वरी 4 लाइनूं खयमि। हीअ थिया मुंहिंजा 30 सैकड़ो, हीअ थिया 20 सैकड़ो, ऐं हीअ पीली लाइन थी 40 सैकड़ो। बाक़ी बचो केतिरो? हाणे केतिरो बचियो इहो असांखे फ़ैसिलो करिणो आहे। इहो कीअं फ़ैसिलो कंदासीं? असां ॾिसंदासीं त जेको आहे असांखे ख़बर आहे त कुल 100 हूंदो आहे। हाणे हीउ केतिरो बचियो उनजो फ़ैसिलो कीअं कंदासीं? या त असां ॻणे वठूं त केतिरा आहिनि, पर हर वक़्तु असां ग्रेड कोन था ठाहे सघूं न। सो उनजे करे छा कंदासीं, असां हिन सभिनी जो जोड़ कंदासीं। 30 20 ऐं 40 जो 30 ऐं 20 थिया 50, 50 ऐं 40 थिया 90, हीअ थिया 90 सैकड़ो। हाणे हीउ कुल जेको आहे उहो 100 सैकड़ो आहे। उन मां जेको आहे 90 सैकड़ो शेड थियल आहिनि, 100 मां 90 विया त बाक़ी बचिया 10, त हीउ मुंहिंजो थींदो 10 सैकड़ो जेको शेड थियल न आहे। इहो मूं ही उसूल इस्तेमालु कयो त सैकड़े जा जेके कुल हूंदा आहिनि उहे 100 हूंदा आहिनि। सो उनजे करे असां उसूल चई सघूं था त कंहिं बि मुल्ह जे सभिनी सैकड़नि यानी हिसनि जो जोड़ 100 हुजणु खपे, यानी all the percentages या parts of a value should add up to 100. जेकॾहिं परसेंटेज आहे त उहे सभु पार्ट्स should add up to 100. अचो त हाणे इहो उसूल इस्तेमालु करे कुझु मिसाल हल कयूं। पहिरियों मिसाल, नाहिद वटि 120 रुपया आहिनि। हूअ रक़म जो 25 सैकड़ो ख़र्च करे थी। हुन वटि बाक़ी केतिरी रक़म बची। सो उन लाइ असां पहिरीं हिकिड़ी जदवल लिखंदासीं त असांखे छा मिलियल आहे ऐं छा ॻोल्हणो आहे। सो इहा जदवल जॾहिं सैकड़े जा हिसाब हुजनि त लिखण में सवलाई थींदी आहे ऐं असांखे ॿुधाईंदी आहे त छा लिखणो आहे, ॻोल्हणो आहे ऐं छा असांखे मिलियल आहे।
सो लिखंदासीं पहिरीं मुल्ह कहिड़ो आहे, उन में रक़म में असांखे छा मिलियल आहे ऐं सैकड़े में छा मिलियल आहे। सो असांजो पहिरीं मुल्ह आहे कुल रुपया, उहे आहिनि 120 रक़म में। सैकड़े में केतिरा आहिनि? ज़ारा उहे कुल आहिनि जेके 100 सैकड़ो हूंदा। ख़र्च जेके कई उहे असांखे रक़म में ख़बर कोन आहिनि, पर सैकड़े में ख़बर आहिनि त 25 सैकड़ो आहिनि। ऐं बाक़ी केतिरा बचियसि उहे असांखे न को रक़म में ख़बर आहिनि न को सैकड़े में ख़बर आहिनि, पर असां सैकड़े में ॻोल्हे सघूं था, छो त ॿिन्ही जो ख़र्च कयल ऐं बाक़ी बचियल जो कुल 100 हुअणु खपे। उनजे करे जेका बचियल अथसि उहो मां ॻोल्हे सघां थो। 100 सैकड़ो मां 25 सैकड़ो कट कयमि त बाक़ी बचंदो 75 सैकड़ो। सो इहो जेको आहे मूंखे ख़बर पइजी वई। हाणे मां जेकॾहिं अॻियां वधां त मां लिखंदुसि हिन खे हिन सूरत में त जेकॾहिं 120 आहिनि 100 मां त 25 मां केतिरा? 25 केतिरनि मां हूंदा? 100 120 त 25 केतिरा? सो इनखे मां कंदुसि क्रॉस। उन खां मूंखे ख़बर आहे त एक्स जे साम्हूं जेको ईंदो आहे उहो ईंदो आहे छेद में, ऐं उन खां अलावा जेके ॿ मुल्ह आहिनि उहे पाण में ज़रब थी वेंदा आहिनि उन्स में। सो इहो ई मूं कयो। एक्स बराबरि थियो 120 ज़रबिया 25 भाङे 100। हाणे इनखे मां आणींदुसि सादी सूरत में। ही ॿुड़ीअ जी ॿुड़ी कटिजी वई, हिते खोड़ो लॻंदुसि ॿिनि जो, 5 दूं 10 6 दूं 12, हिन ते खोड़ो लॻंदो 5 जो हिकु दफ़ो, ऐं हिते लॻंदो 5 पंजा 25, ऐं जवाबु मुंहिंजो थींदो 30। हिन जो जवाबु मुंहिंजो थी वेंदो 30। सो मां हिते लिखां थो त ख़र्च जेके कया उहे 30 रुपया ख़र्च कयईं, जेके मुंहिंजो 25 सैकड़ो आहिनि। बाक़ी बचियसि केतिरा? 120 मां 30 विया, बाक़ी बचा 90। इहे हुन वटि बचा। इहो मुंहिंजो जेको जवाबु थी वियो। इनखे मां हिकिड़े ॿिए तरीक़े सां करे सघां पियो। मां उनखे ईअं करे सघां पियो जो मां 100 सिधो ही 2 खणा हा ऐं ही 2 खणा हा, यानी मां लिखां हा त 100 मां 120 जेके आहिनि उहे 100 आहे, त एक्स जेको आहे उहो 75 सां कहिड़ो तालुक़ु हूंदुसि? 120 100 एक्स 75, यानी हिते बजाए 25 जे मां 100 सिधो ही 75 खणा, बाक़ी बचियल खणा। साॻियो तरीक़ो कंदुसि क्रॉस मल्टीप्लिकेशन वारो जेको आहे उहो कंदुसि, क्रॉस ठाहींदुसि, ऐं एक्स मुंहिंजो बराबरि थींदो 120 ज़रबिया 75 भाङे 100। इनखे मां जेको आहे सादी सूरत में थो आणियां। ॿुड़ी ॿुड़ी कटिजी वई, 5 दूं 10 6 दूं 12, 1 पंजा 5 1 पंजा 5 5 पंजा 25, ऐं 6 15 90। मूं वटि साॻियो जवाबु 90 अची वियो। ॿियो मिसाल कयूं था। 40 शागिर्दनि मां 75 सैकड़ो शागिर्द इम्तिहान में हाज़िर हुआ। ॿुधायो त केतिरा शागिर्द गैर हाज़िर हुआ। साॻिए तरीक़े सां मां जदवल ठाहींदुसि। उन जदवल में हूंदो कुल शागिर्द रक़म में आहिनि 40 ऐं सैकड़े में ज़ाहिर 100 हूंदा। हाज़िर केतिरा हुआ मूंखे रक़म में ख़बर कोन्हे, सैकड़े में 75, ऐं गैर हाज़िर मूंखे न को सैकड़े में ख़बर आहे न को रक़म में, पर सैकड़े में मां ॻोल्हे सघां थो। उहे हूंदा 100 माइनस 75 बराबरि थी वेंदा 25%। इहा मूंखे हाणे ख़बर पइजी वई। हाणे मां वरी जेको आहे उहो साॻी क़िस्म जो हिसाबु कंदुसि त 40 100 एक्स 75 जेको आहे 40 100 एक्स 75, 40 100 एक्स 75 क्रॉस कंदुसि। एक्स जे साम्हूं जेको आहे उहो छेद में वेंदो, थींदो 40 ज़रबिया 75 भाङे 100। इनखे आणींदुसि सादी सूरत में। ही कटिजी वियो। हिते जेको आहे उहो ॿिनि जो खोड़ो लॻो 5 ऐं 2, हिते लॻंदो 1 पंजा 5 5 पंजा 25, इहो थींदो 2 15 30। ठीकु आहे। सो इहो मुंहिंजो जवाबु थींदो 30। हाणे मां इहो करे सघां थो गैर हाज़िर 40 मां 30 कट कयां त 10 अची वेंदो मूं वटि, उहो बि थी सघे थो, पर मां ॿिए तरीक़े सां बि करे सघां पियो जेको असां पहिरीं करे चुका आहियूं। त मां हिते 40 ऐं 100 ऐं हिते लिखां हा एक्स ऐं 25, एक्स ऐं 25, छो त मूं वटि 25 सैकड़ो आयो। इनखे बि जेकॾहिं मां क्रॉस कयां ऐं इनखे सॉल्व कयां त वरी जेको आहे उहो 4 25 100 1 25 25, हिते 1 चौंक चौंक ऐं 10 चौंक 40, इहो जवाबु आयो 10। इहो साॻियो जवाबु आहे जेको मूं पहिरीं कढियो। हाणे असां ॾिसंदासीं त ॾिनल सैकड़े मां कुल मक़दार कीअं लहिबो आहे। कॾहिं कॾहिं असांखे मक़दार ख़बर कोन हूंदी आहे, पर सैकड़ो ॾिनल हूंदो आहे ऐं असांखे मक़दार ॻोल्हणो हूंदो आहे।
मिसाल तौरु कहिड़े मक़दार जो 40 सैकड़ो 30 हूंदो। सभिनी खां पहिरीं असांखे ख़बर आहे त कुल हमेशह 100 हूंदो आहे। सो असांखे टे शयूं हाणे ख़बर आहिनि त 30 आहे 40 सैकड़ो ऐं 100 सैकड़ो केतिरो हूंदो उहो ॻोल्हणो आहे। असांखे अदद ख़बर आहिनि, उनजी असां जदवल ठाहींदासीं। रक़म में ऐं सैकड़े में। 30 रक़म में आहे त सैकड़े में 40 आहे। जेकॾहिं सैकड़े में 100 हूंदो त रक़म में केतिरो हूंदो असांखे ख़बर कोन्हे, उहो असांखे ॻोल्हणो आहे। सो हिननि जे बेस ते असां जेको आहे उहो असां पंहिंजी जेका आम तौर ते ठाहींदा आहियूं त 30 ऐं 40 एक्स ऐं 100। हाणे इन खे असां कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन। एक्स जे साम्हूं जेको हूंदो उहो हूंदो डिनोमिनेटर में, ऐं एक्स बराबरि थींदो 100 ज़रबिया 30 भाङे 40। इन खे मां सादी सूरत में ही ॿुड़ी जेका आहे उहा ॿुड़ी सां कटिजी वई। 1 चौंक चौंक 2 चौंक 8 5 9 10। जवाबु आयो मुंहिंजो 75। सो इहो मुंहिंजो जवाबु आयो त 75 जो 40 सैकड़ो 30 हूंदो। हाणे इहो त मूंखे ख़बर पइजी वई त 75 जो 40 सैकड़ो 30 हूंदो। मां हिते 75 लिखी छॾियां, जीअं मूंखे विसरे न। सो हीउ मुंहिंजो जेको आहे हिसाबु थी वियो। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो, हिन में जेके रक़मूं आहिनि जेके हिते लिखियल आहिनि उन्हनि खे असां छा चई सघूं था। सो हीअ जेका मूं वटि हीअ रक़म जेका लिखियल आहे उहा सैकड़े जी रक़म ऐं मुल्ह आहे जेको रक़म में आहे, ऐं हीअ जेको सैकड़े में लिखियल आहे उहो सैकड़े जी शरह चइबो आहे। यानी हीअ थियो मुल्ह, हीअ थी शरह, जंहिंसां सैकड़े जो निशान आहे उहा शरह। हीअ बि त 75 जो सैकड़ो आहे, 40 सैकड़ो आहे न, हीअ हिसो आहे। जेको हिसे जो मुल्ह आहे उनखे असां रक़म या मुल्ह चवंदासीं, पर जेको हिनजो सैकड़े में लिखियलु आहे यानी सैकड़े जे निशान सां लिखियलु आहे उनखे असां शरह चवंदासीं। सो हाणे असां ॾिसूं जेकॾहिं असांखे के ख़ासि अदद कोन्हनि मिलियल, असां हिकिड़ो जनरली हिकिड़ी शइ लिखूं त ॾिनल सैकड़े मां कुल मक़दार कीअं रहिबो आहे। त रक़म में जेको आहे उहो सैकड़े जी रक़म आहे ऐं सैकड़े में सैकड़े जी शरह आहे। कुल मक़दार असांखे ॻोल्हणो आहे ऐं 100 सैकड़ो हूंदो आहे असांखे ख़बर आहे। त हिन में असां छा लिखी सघूं था, बिल्कुलु ओड़ी तरह लिखी सघूं था त रक़म ज़रबिया 100, ही ॿई जेके आहिनि असांखे हीअ त साॻी तरह मां लॻायां इन निशान, त ही ॿई मूंखे ख़बर आहे, ही ख़बर आहे ऐं ही ख़बर आहे, ही ख़बर आहे ऐं ही कोन्हे ख़बर, ही एक्स आहे मुंहिंजो। हाणे एक्स जे साम्हूं जेको आहे उहो आयो मूं वटि सैकड़े जी शरह, त उहा शरह असां वटि अची वेंदी हेठि डिनोमिनेटर में, ऐं ॿियूं शयूं पाण में ज़रब थींदियूं, कुल मक़दार हिन मां मिली वेंदो। हिन तरीक़े सां जेकॾहिं असां हिकिड़ो जनरल क़िस्म जो लिखंदा आहियूं हिसाब, त उनखे असां फार्मूला चवंदा आहियूं। सो हीअ असां चवंदासीं त कुल मक़दार हासिलु करण जो फार्मूला आहे त रक़म खे 100 सां ज़रब करे शरह सां वंड कयोसि। अहिड़ी तरह असां हिन जदवल खे मद्देनज़र रखी सैकड़े जे हिसाब जा मुख़्तलिफ़ फार्मूला ठाहे सघूं था। असांखे जेकॾहिं शरह ॻोल्हणी आहे, शरह ख़बर कोन्हे, त हीअ ख़बर जेकॾहिं कोन्हे असांखे, त छा थींदो असां वटि ही ॿई ज़रब थी वेंदा न्यूमरेटर में, ऐं ही कुल जेको आहे उहो डिनोमिनेटर में। ही ॿई ज़रब थी न्यूमरेटर में, ही कुल डिनोमिनेटर में, ऐं रक़म भाङे कुल ज़रबिया 100 इहा थींदी आहे शरह। अहिड़ी तरह असां जेको आहे असांखे जेकॾहिं रक़म ख़बर कोन्हे त छा थींदो, सैकड़ो ऐं कुल पाण में ज़रब थींदा ऐं 100 सां वंड थींदा। सैकड़ो ऐं शरह जेके आहिनि, सैकड़े जी शरह ऐं कुल पाण में ज़रब थिया ऐं 100 सां वंड थिया ऐं रक़म अची वई। पर जेकॾहिं असांखे कुल ख़बर न आहे त छा थींदो, त सैकड़े जी शरह जेका आहे उहा डिनोमिनेटर में वेंदी ऐं ही बि पाण में ज़रब थींदा, ऐं कुल थींदो रक़म भाङे शरह ज़रबिया 100। सो ही असां वटि टे फार्मूला अची विया सैकड़े जे हिसाब जा, जेके असां सैकड़े जे हिसाबनि में इस्तेमालु कंदा आहियूं। अचो त हाणे असां हिननि खे मिसालनि में इस्तेमालु करे ॾिसूं। हसन पंहिंजी पघार जो 25 सैकड़ो घर जी मसवाड़ में ॾींदो आहे। जेकॾहिं संदसि घर जी मसवाड़ 1250 रुपया आहे त हसन जी पघार केतिरी आहे। असांखे पघार मिलियल कोन्हे त केतिरी आहे, पर हुनजो 25 सैकड़ो असांखे मिलियल आहे। सो हीअ असांजो थींदो सैकड़े जी शरह जेका 25 सैकड़ो आहे, सैकड़े जी रक़म या मुल्ह 1250 आहे, ऐं कुल ॻोल्हणो आहे। सो असां कुल वारो फार्मूलो इस्तेमालु करे जेको असां वटि इहो त कुल थींदो रक़म भाङे शरह ज़रबिया 100,
असां लिखंदासीं रक़म 1250 भाङे शरह 25 ज़रबिया 100। इहो असांजो जेको आहे उहो हल थी वेंदो। मां हिनखे सॉल्व कयां या न कयां? चलो सॉल्व करे था छॾियूं हिनखे। 1 पंजवीह 25 ऐं हिते थींदो 50 बराबरि थींदो असांजो 5000 रुपया। हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं। हिकु इम्तिहान में अकरम 850 मार्कुनि मां 510 मार्कूं हासिल कयूं। मालूम करियो त हिन मार्कुनि जो केतिरो फी सैकड़ो हासिल कयो। हाणे हिन में असांखे ही कुल मार्कूं ॾिनल आहिनि ऐं ही जेके हुन हासिल कयूं उहे आहिनि। असांखे कुल ॾिनल आहे ऐं सैकड़े जो मुल्ह ॾिनल आहे या उनजी रक़म ॾिनल आहे। मालूम छा करिणो आहे? केतिरो फी सैकड़ो यानी शरह मालूम करणी आहे। शरह जो फॉर्मूलो आहे त रक़म भाङे कुल ज़रबिया 100। रक़म भाङे कुल ज़रबिया 100। इहो जेकॾहिं असां कंदासीं त उनखे मां हल करे सघां थो। इहो बि जॾहिं मूं सादी सूरत में हाणे हिसाब कयो त उहो थियो 60 सैकड़ो। टियों मिसाल आहे जानूअ खे ईद ते 280 रुपया ख़र्ची मिली। सभु ॾींदा आहिनि न ख़र्ची, कंहिं 10 रुपया न कंहिं 5 रुपया न, त कुल मिलाए हुनखे 280 रुपया ख़र्ची मिली। उन मां हुन 50 सैकड़ो पंहिंजे बैंक बचत अकाउंट में विझी छॾिया। ॿुधायो त हुन केतिरा रुपया बैंक में विधा। हाणे इन लाइ असांखे छा कंदासीं? असांखे छा मिलियल आहे? कुल मिलियल आहे त केतिरी मिली? सैकड़े जी शरह मिलियल आहे त उहा केतिरी आहे ऐं रक़म ॻोल्हणी आहे। उहो फॉर्मूला इस्तेमालु कंदासीं। रक़म हूंदी आहे कुल ज़रबिया शरह भाङे 100। इहो थींदो 280 ज़रबिया 50 भाङे 100। इनखे जेकॾहिं मां सादी सूरत में आणियां त थींदो 28 ज़रबिया 5 ऐं उहो बराबरि थींदो 140 जे। अहिड़ी तरह जेको आहे मूंखे ख़बर पई त जानूअ पंहिंजे ईद जी ख़र्चीअ मां 140 रुपया बैंक में विधा। ॿार जेकॾहिं तव्हांखे फार्मूला यादि नथा थियनि त परेशानी जी का ॻाल्हि कोन्हे। उनखे यादि रखणु कोई एॾो ज़रूरी बि कोन्हे। तव्हां सिर्फ़ु हीअ जदवल यादि रखो जेका मां तव्हांखे पहिरीं सम्झाए चुको आहियां ऐं इहो यादि रखो त उनखे क्रॉस कबो आहे ऐं घुर्बल मक़दार जे आॾो आयल यानी क्रॉस जे तीर जे ॿिए पासे आयल अदद हमेशह छेद में वेंदो आहे। इहो तव्हां हिकिड़ी शइ यादि रखो ऐं तव्हां सैकड़े जा सभु सुवाल वॾे आराम सां हल करे सघंदो। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।